नौशर फिरोज मावा के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ थारू शाह भरिसां ॻोठ बानो खान तीवणो जे रहवासियुनि इमरान तीवणो अफ़ज़ल तीवणो एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त 1.5 साल अॻु जवाबदार ग़ुलाम हैदर ग़ुलाम मुस्तफ़ा सरमंद जिन घर ते हमिलो कंदे घर जे परदेदार औरत खे मारकुट कई, जंहिंमें नारी सनम तीवणो खे ज़ख़्मी करे विधो, जंहिंजी हालत अञा ताईं सीरियस आहे। जॾहिं त पुलिस मुख्य जवाबदार ग़ुलाम हैदर खे गिरफ़्तार नथी करे। उन्हनि चयो त मुख्य जवाबदार आज़ाद हुजण करे असांखे केस तां हथ खणण जूं धमकियूं ऐं मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांजा बच्चा हुन जे खौफ़ खां घर खां ॿाहिरि नथा निकिरनि। जवाबदार ग़ुलाम हैदर पुलिस खां बि ॾाढो आहे, हुनखे बासरनि जो हथु आहे, जंहिं करे पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुननि चयो त पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार न करण ते असां गैर महफ़ूज़ आहियूं, कंहिं बि वक़्तु असां ते हमिलो करे सघनि था। हुननि IG सिंध DIG नवाब शाह SSP नौशर फिरोज खां घुर कई त फौरी तौर ते जवाबदार खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ ऐं असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कंदासीं। नालो आहे मां ॻोठ बानू खान तीवण जो रहासी आहियां। मुंहिंजे भेण खे 1.5 साल अॻु में ग़ुलाम हैदर तीवणो गोली हणी हो। मूंखे इंसाफ़ खपे। SHO वञूं त असांखे SHO माना को बि असां तावन नथो करे। रूपोश जवाबदार घुमंदो थो अचे। असां सां ग़रीबनि खां मदद कई वञे ऐं पुलिस को तावन कोन थी करे, न कोई एक्शन थी खणे। बराए महिरबानी असांजो इहो ई आहे। छा तो गोली हई साईं फचरी के असां घर में कोन आदमी मुंहिंजी भेण खे माना फचरी करे अचे थी गोली हई ग़ुलाम हैदर तीवणो रूपोश जवाबदार आहे। उन ते FIR में रूपोश जवाबदार आहे, जंहिंजे पुलिस एक्शन न खयो आहे। अॼु ताईं घुमंदो थो अचे सरियाम मौत मार त मारींदे सां केस तां हथु कयो, ईअं कयो ऐं बराए महिरबानी असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे, न त असां रोड ब्लॉक कंदासीं। असां